एक ॿी अहम ख़बर खां वाक़िया आगाह कई पिया। सखर में दहशतगर्दी ट्रोड़ अदालत शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में गिरफ़्तार टिनि सहूलतकारनि खे वधीक 6 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। जांच ऑफिसर अब्दुल कुद्दूस कलवट जी अॻवाणी में जवाबदारनि खे सख़्त पहिरे हेठि दहशतगर्दी ट्रोड़ अदालत हिकु जज अब्दुल रहमान काज़ी जी अदालत में पेश कयो वियो। जवाबदारनि में बख्श अली उर्फ़ बख्शो महर, बाबर महर ऐं मुनवर महर शामिल आहिनि। अदालत चौथों भेरो टिन्ही जवाबदारनि खे 6 जवाबदारनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। दहशतगर्दी ट्रोड़ अदालत शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में गिरफ़्तार टिनि सहूलतकारनि खे वधीक 6 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। जांच ऑफिसर अब्दुल कुद्दूस कलवट जी अॻवाणी में जवाबदारनि खे सख़्त पहिरे हेठि दहशतगर्दी ट्रोड़ अदालत जे हिकु जज अब्दुल रहमान काज़ी जी अदालत में पेश कयो वियो। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया। सखर जी दहशतगर्दी ट्रोड़ अदालत शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में गिरफ़्तार टिनि सहूलतकारनि खे वधीक 6 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। जांच ऑफिसर अब्दुल कुद्दूस कलवट जी अॻवाणी में जवाबदारनि खे सख़्त पहिरे हेठि दहशतगर्दी ट्रोड़ अदालत जे जज अब्दुल रहमान काज़ी जी अदालत में पेश कयो वियो। जवाबदारनि में बख्श अली उर्फ़ बख्शो महर, बाबर महर ऐं मुनवर महर शामिल आहिनि। अदालत चौथों भेरो टिन्ही जवाबदारनि खे 6 जवाबदारनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे।